بسم الله الرحمن الرحيم لتبلغن في أموالكم وأنفسكم ولتسمعن من الذين أوتوا الكتاب من قبلكم ومن الذين أشركوا أذى كثيرا وإن تصبروا وتتقوا فإن ذلك من عزم الأمور صدق الله مولانا اللہ تبارک و تعالی मथिन आयतुनि सगोरनि में मुशरिकीन यहूदिन जे ईज़ाइण जो तज़किरो फरमायो त उन्हनि मुसलमाननि खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं जेके अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻु में गुज़रिया उन्हनि सां उन्हनि कीअं गुज़ारियो ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला मौत जो तज़किरो फरमायो त हर हिक खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। उन खां पोइ जेको कुझु कयो उनखे पूरो पूरो उनजो बदिलो ॾिनो वेंदो। हिन आयत सगोरीअ में बि अल्लाह तबारक व तआला मुशरिकीन जो ऐं उन्हनि अहल किताब जे ईज़ाइण जो तज़किरो फरमायो आहे ऐं पोइ अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उनजे ताबेदारनि खे हुकुम फरमायो आहे त उन्हनि जे ईज़ाइण या उन्हनि जे तकलीफ़ ॾियण खे न ॾिसो बल्कि तव्हां पंहिंजो कमु जारी ऐं सारी रखो। अल्लाह साईं फरमाए थो त अवीं पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजनि जाननि में ज़रूरु फ़र्क़ु अथव। हिन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व तआला आज़माइण जो तज़किरो फरमायो आहे। लतुबलवुन्न लाम बि ताकीद आहे ऐं नून जेको पोयों आहे इहो बि ताकीद जो आहे, यानी इन जी माना इहा थींदी त ज़रूरु ज़रूरु आज़माया वेंदव, इन में शक शुबो ई नाहे। हा बाक़ी जेका आज़माइश आहे उहा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त इंसान जो जेतिरो दीन में मर्तबो हूंदो मक़ाम हूंदो उनखे उन हिसाब सां आज़मायो वेंदो। पोइ आज़माइण उहो छा में हूंदो? अल्लाह साईं उहा वाज़ह फरमायो त फ़ी अम्वालिकुम यानी तव्हांजे मालनि में व अनफुसिकुम ऐं तव्हांजे जाननि में, यानी कॾहिं माल जे ज़रिए कॾहिं जाननि जे ज़रिए, कॾहिं माल जी तव्हांखे घटिताई थी वेंदी, कॾहिं औलाद ॾेई करे औलाद खे पाण ॾे घुरायो वेंदो, यानी औलाद खे उन खां खसियो वेंदो। यानी इन्हनि शयुनि में ॿारनि खे ज़रूरु आज़मायो वेंदो ऐं उन्हनि खे परखिबो त केरु दीन में क़वी आहे ऐं केरु दीन में कमज़ोर आहे, यानी केरु सबुरु करे थो ऐं केरु नथो सबुरु करे, ऐं ॾेई करे बि आज़माईंदा आहियूं इहे शयूं, यानी केरु शुकुरु करे थो ऐं केरु नाशुक्री करे थो, यानी आज़माइश ज़रूरु कंदासीं। अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमाए थो त ऐं जिन खे अव्हां खां अॻु किताब ॾिनो वियो आहे तिन खां ऐं मुशरिकनि खां घणियूं गारियूं ज़रूरु ॿुधंदव। यानी इहो तव्हांखे ख़बर आहे त सूरह बक़रा में बि अची चुको आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मके में मुशरिकीन खां कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधणियूं पयूं ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नऊज़ बिल्लाह तरह तरह जा लक़ब ॾिना विया। पोइ जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मदीने पाक ॾे हिजरत करे आया त यहूदिन जा जेके इहे ईअं हरबा हा ऐं यहूदी जेके हिजो करनि पिया हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में ऐं इस्लाम में उहे कंहिंखां ॻुझूं न आहिनि। काब बिन अशरफ जेको यहूदी हो तमामु वॾो अमीर हुयो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में उन्हनि वॾियूं हिजो गोई करायूं, यानी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में वॾियूं गुस्ताखी करायूं ऐं हता कि ॿियनि खे बि उभारींदो हो त जीअं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान ऐं इस्लाम जे मक़ाम खे घटि करण लाइ उहो शेर चवे। पोइ उन तरह तरह जूं गुस्ताखियूं कयूं। पोइ जॾहिं बदर में मुशरिकीन मक्का खे शिकस्त मिली त ही भॼी वञी करे बदर मके पहुतो ऐं उन्हनि खे ॿीहर जंग ते उभारण लॻो ऐं हता कि ईअं चवणु लॻो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खां इन्हनि मुशरिकनि जो दीन भलो आहे। बहर सूरत उन तरह तरह जूं तकलीफ़ूं तरह तरह जूं ईअं सम्झो त हिजो गोयूं इस्लाम में ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में करायूं। पोइ हता कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखे क़त्ल करायो। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए थो त तव्हां जेको आहे सो इन्हनि शयुनि जूं इन्हनि ज़ालिमनि जूं इन्हनि अहल किताब जूं तमामु घणा ॻाल्हि ॿुधंदव, घणियूं गारियूं ॿुधंदव ऐं उन खां अलावा तमामु घणो ईज़ा तव्हांखे पहुचंदो। पोइ त अल्लाह तबारक व तआला हिन आयत सगोरी में फरमायो आहे ऐं सूरह अहकाफ में बि फरमायो फस्बिर कमा सबर उलुल अज़्म मिनर रुसुल। पोइ तव्हांखे जल्दी नाहे करणी वला तस्ताजिल लहुम, पोइ तव्हांखे जल्दी नाहे करणी बल्कि सबुरु करिणो आहे उन्हनि उलुल अज़म रसूलनि वांगुरु जीअं उन्हनि सबुरु कयो, यानी तव्हांखे सबुर खां कमु वठिणो आहे। ईअं नाहे
त जंहिं तव्हांखे गार ॾिनी आहे त तव्हां बि उन सां गार सां पेश अचो, ऐं जंहिं तव्हांखे ॻाल्हि ॾिना आहिनि त तव्हां बि उनखे ॻाल्हि वॼो, न बल्कि तव्हां जेको आहे सो अहिड़े अख़लाक सां पेश अचो जो उन्हनि खे जेकॾहिं हिदायत आहे त अलाह जे तबारक व ताला जी तरफ़ खां हिदायत मिलंदी, न त जिहाद यानी फितने फ़साद खे ख़तमु कयो वेंदो। बर सूरत अलाह तबारक व ताला हिन आयत सगोरीअ में इन्हनि ईज़ान ऐं तकलीफ़नि खां बचण जो बि हल फरमायो आहे, हल ॿुधायो आहे। त उहो कहिड़ो हल आहे? अलाह साईं फरमाए थो व इन तस्बिरू, ऐं जेकॾहिं सबुरु कंदव, यानी सबुरु कंदव, जेकॾहिं तव्हांखे ईज़ा ॾिनो त तव्हां सबुरु कंदव त ज़रूरु अलाह साईं तव्हांजी मदद कंदो। छो त अलाह साईं फरमाए थो इन अलाह मा साबिरीन, अलाह सबुर वारनि सां गॾु आहे। ऐं अलाह साईं ॿियनि फरमाए त इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह, निमाज़ ऐं सबुर सां मदद वठो। बर सूरत सबुरु तमामु वॾी हिकिड़ी अहम शइ आहे, तंहिंजे करे तव्हां बि सबुरु कयो। ऐं वततकू, ऐं अलाह खां डिॼो, अलाह खां डिॼंदव, यानी अलाह तबारक व ताला खां डिॼंदव ऐं सबुरु कंदव त अलाह साईं तव्हांजी ज़रूरु मदद कंदव। ऐं पोइ जेकॾहिं तव्हां सबुरु न कंदव ऐं उन्हनि खे जेको आहे सो जहिड़े तरीक़े सां उन्हनि बद अख़लाक़ी सां पेश आया आहिनि तव्हां बि बद अख़लाक़ी सां पेश ईंदव त इन जो फ़ाइदो न रहंदो। ऐं बाक़ी जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि मिलिया तव्हां अख़लाक सां पेश ईंदव त ज़रूरु इन जो को हल निकिरंदो। पोइ अलाह तबारक व ताला फरमाए थो फ़इन ज़ालिक मिन अज़मिल उमूर, त अलाह साईं फरमाए थो त इहा आदत हिमत जे कमनि मां आहे। बर सूरत इहा अलाह तबारक व ताला हिन आयत सगोरीअ जो जेको ईअं सम्झो मक़सदु बयानु फरमायो आहे, इन जो ख़ुलासो हीअ आहे त जहिड़े तरीक़े सां ग़ज़वा उहद में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ पहुती हुई त इहा तसली ॾिनी वई त इहा बाद में बि इहे तकलीफ़ूं ईंदियूं, यानी क़यामत ताईं मुस्लमाननि जे मथां तकलीफ़ूं ईंदियूं त पोइ उन्हनि खे सबुरु करिणो पवंदो। ऐं तक़वा ऐं अलाह खां मतिलबु अलाह जो ख़ौफ़ उन्हनि जे दिलनि में हूंदो त ज़रूरु अलाह साईं उन्हनि जी मदद कंदो। अमीर शकीब अरसलान ईअं सम्झो त ख़िलाफ़त उस्मानिया जो वॾो उहिदेदारो ऐं वॾो आलिम थी गुज़रिया आहे, शाम जो हो ऐं उनखे इस्पतालनि जे मथां इंचार्ज कयो वियो पहिरीं जंग अज़ीम में। पोइ जॾहिं ॿी जंग अज़ीम लॻी त पोइ शाम ते क़ाबिज़ थी विया अंग्रेज़, ही मुल्क बदर थी वियो। उन खां पोइ हिकिड़े अमरीकी अंग्रेज़ किताब लिखियो, उन किताब में हुन तरह तरह जा इल्ज़ाम ऐं ॻाल्हियूं लिखियूं। पोइ उनजो जेको अरबी में तर्जुमो कयो, हिकिड़े अरब सगोरे कयो, पोइ अरबी में तर्जुमो करे इन जे आॾो पेश कयईं अमीर शकीब अरसलान जे अॻियां त इन जो मुक़दमो लिखो। त अमीर शकीब अरसलान टिनि जुल्दनि में मुक़दमो लिखियो ऐं उनजी जेके बि ॻाल्हियूं उन लिखियूं अमरीकी अंग्रेज़ उन्हनि जी सॼी तरदीद कई ऐं उनजी प्रोपेगंडा खे वाज़े कयो त इहो सॼो प्रोपेगंडा आहे। ऐं उन खां पोइ लिखियईं त यहूदियुनि ऐं उन खां अलावा ईसाइनि ऐं यूरोपी कंट्रीज़ जे माण्हुनि 6 लखनि जे क़रीब किताब लिखिया आहिनि जंहिंमें उन्हनि इस्लाम ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ प्रोपेगंडा कई आहे। यानी इहे कॾहिं बि न मुड़ंदा, प्रोपेगंडा कंदा रहंदा। जॾहिं बि उन्हनि खे को मौक़ो मिलंदो त मुस्लमाननि खे ईराइण जे लाइ उहे तरह तरह जूं प्रोपेगंडाऊं कंदा रहंदा ऐं तरह तरह जूं गुस्ताखियूं कंदा रहंदा। हिन वक़्त ताईं बि इहो सिलसिलो हलंदो थो अचे। अहिड़े तरीक़े सां वरी इहा बि अॼुकल्ह ईअं आहे त जोड़नि जे मथां आयतूं लिखणु ऐं उन खां अलावा क़ुर जूं आयतूं लिखणु, यहूदियुनि जूं इहे बि साज़िशूं आहिनि। बर सूरत उहे तरह तरह सां मुस्लमाननि खे ईराइण जी कोशिशि था करनि ऐं इस्लाम खे बदनाम करण जी कोशिशि था करनि। अहिड़े तरीक़े सां उहे आयतूं लिखनि था त जीअं जेको आहे सो वेक वारी जॻह ते जीअं अलाह जो नालो अची वञे या आयत सगोरीअ जो त वे त उनजी गुस्ताखी थिए, मतिलबु उनजी जीअं बेदबी थिए। बर सूरत इहे यहूद ऐं नसारा इहे तरह तरह जूं साज़िशूं क़यामत ताईं कंदा रहंदा। पोइ इंसान ऐं मुस्लमान जेकॾहिं सबुरु कंदो ऐं तक़वा इख़्तियार कंदो त अल्लाह तबारक व ताला फरमाए थो त इहा आदत हिमत जे कमनि मां आहे। यानी इमाम शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह इन जो तर्जुमो लिखियो आहे त इहे कम ई ईअं सम्झो त इहे जेके शयूं आहिनि इहे आहिनि ई हिमत वारनि कमनि मां। यानी इन्हनि शयुनि में इंसान खे हिमत सां ऐं हौसले सां जवाबु ॾियणो पवंदो, न कि जज़्बात में। जेकॾहिं जज़्बात में अची वेंदो त इहो फ़ाइदो न रहंदो। बाक़ाइदे हिमत ऐं हौसले सां जेकॾहिं उन्हनि खे जवाबु ॾिबो त उहो असराए थो रहंदो। दुआ अल्लाह सिंह तव्हां असांखे आज़माइशुनि खां बचायो।